निगरान वज़ीर-आज़म अनवार काकर तरफा आम चूंडुनि बाबति परॾेही ख़दशा रद्द, इक़्तिदार जल्द मुंतक़िल करण जो ऐलान। संदसि चवण आहे त चूंड नतीजनि में देर जो मतिलबु दांधली नाहे। सभ खां वधीक सीटूं खणंदड़ आम चूंडुनि में दांधली जा इल्ज़ाम लॻाया पिया वञनि। राणा सनाउल्लाह, ख्वाजा साद रफ़ीक ऐं जावेद लतीफ़ जी शिकस्त बावजूदि दांधली जो इल्ज़ाम बेबुनियाद आहे। इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन बाबति फ़ैसिलो पार्लियामेंट कंदी। आम चूंडुनि वारे ॾींहुं सिक्योरिटी ख़दशनि सबबि मोबाइल सर्विस बंदि कई। चैलेंजिस बावजूदि जमहूरी तसलसुल सुठो समण आहे। इक़्तिदार में जल्द खां जल्द अवाम जे चूंडियल नुमाइंदनि खे मुंतक़िल कयो वेंदो। पाकिस्तान अञा बि दहशतगर्दी खे मुंहुं ॾेई रहियो आहे। इंसानी ज़िंदगियुनि ते कंहिं बि क़िस्म जी सौदेबाज़ी न थींदी। पुरअमन चूंडूं कराइण में सिक्योरिटी फोर्सिस अहम किरदार अदा कयो। विगोड़नि में मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। पाकिस्तान ॾे ढाका थियण जूं ॻाल्हियूं दुरुस्त न आहिनि। आम चूंडुनि में बदतरीन शिकस्त ते इस्तेहकाम पाकिस्तान पार्टी जे सरबराह जहांगीर तरीन ऐं जमायत इस्लामी जे अमीर सिराज उल हक पार्टी उहिदनि तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। पार्टी जी क़यादत ऐं सियासत छॾे रहियो आहियां। वोट ॾींदड़नि जो थोराइतो ऐं मुख़ालिफ़नि लाइ दुआगो आहियां। अलाह करे ईंदड़ कुझु सालनि में पाकिस्तान पंहिंजे पेरनि ते बीहजी वञे। जहांगीर तरीन आम चूंडुनि में शिकस्त जी ज़िम्मेवारी क़बूल कंदे उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई रहियो आहियां। सिराज उल हक जीडीए चूंड नतीजनि खे रद्द करे छॾियो। जुमे ते हैदराबाद में धरणे ऐं 2 सीटूं छॾण जो ऐलान। पीर पागाए जो चवणु आहे त आम चूंडुनि में दांधली कई वई आहे। नतीजा क़बूल न आहिनि। मशवरो ॾिनो वियो त आसिफ ज़रदारी सां इतिहाद कयो। फंक्शन अली खे सीटूं मिली वेंदियूं। समूरी सिंध ज़रदारी हवाले करे रुगो 2 सीटूं छो ॾिनियूं वयूं आहिनि, वापसि वरितियूं वञनि। सफ़दर अब्बासी जो चवणु आहे त शफ़ाफ़ चूंडुनि थियण ताईं मुज़ाहिरनि जो सिलसिलो जारी रहंदो। बख्शापुर भरसा डोमकी बिरादरीअ में झेड़े दौरान नौजवान बेदर्दीअ सां क़तल। हथियारबंदनि शाह दोस्त डोमकी खे क़तल करे छॾियो। मदे जी भरसा 2 वरनि ॾींहुं नींगरी जो लाश हथ। ॻोठ औरंगाबाद में रिदा दल जो लाश हथ अचण ते वालदेन खे बेहोशी या दौरा इलाइक़े में सो। गमट में वापारी खां 20 लख रुपयनि जी फुर ख़िलाफ़ वापारनि जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। अॻवान जो चवणु आहे त हथियारबंदनि वापारी मोहम्मद अली अबड़ो खां 20 लख रुपयनि जी फुर कई। फुर कयल रक़म वापसि न थी त क़ौमी शाहराह ते धरणो हंयो वेंदो। ऐं अॻूणे विकेट कीपर बैटर मोइन ख़ान जो चवणु आहे त आज़म ख़ान जी टीम में शमूलियत जो दारोमदार कारकरदगी ते आहे। वर्ल्ड कप खां अॻु रांदीगरनि खे PSL में कारकरदगी ॾेखारणु घुरिजे।